खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद सिठारजा रिपोर्टर इशफाक अहमद शेख गवर्नमेंट रिटायर एम्प्लॉइज एसोसिएशन GREWA सिंध तरफां पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ सिठारजा पब्लिक पार्क में ग्रेवा सिंध जे सदर प्रोफेसर अब्दुल लतीफ़ राजपर जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्ज़ा राजपर, उस्ताद फुलजी राम, उस्ताद इरफान अली शाह ऐं ॿियनि चयो त ग्रुप इंश्योरेंस बैनुअल फंड समेत वज़ीर आज़म पारां ऐलानियल 10 वधायल पघार ऐं सिहत कार्ड जा मुतालबा शामिल आहिनि, जिन जी मनता लाइ अॼु ग्रेवा सिंध जा मुलाज़िम सॼे सिंध में सरापा एहतजाज आहिनि। जॾहिं त मुल्क जा ॿिया सूबा वफ़ाक़ जे ऐलानियल वादे ते अमल कनि पिया त आख़िर सिंध हुकूमत छो बाज़ेद आहे, जॾहिं त मुल्क जे ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में महांगाई जो तनासिब वधीक आहे। रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयुनि समेत दवाउनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। मां पंहिंजे सभिनी दोस्त रिटायर जेके बि गॾु थिया आहिनि उनजा शुक्रगुज़ार आहियूं त असांजी हिन ग्रेवा पार्टीअ में सभु आया आहिनि ऐं असांजो हुकूमत सां मुतालबो आहे त असांजा बैनुअल फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस ॾिनी वञे जेका असांजी पघार मां कटी वई आहे। इहा असांजी हर उस्ताद जी, हर रिटायर मुलाज़िम जी कटी वई आहे। त इहा महिरबानी करे हुकूमत खे असांजो आहे त इहा ॾिनो वञे असांखे। महिरबानी।